जे कदें जबलन जे मथा नाज़िल कया हाँ जबलन के अल्लाह पैदा छो फरमायो ज़मीन के मेखूं हणी छड़ियों अल्लाह जबलन जे सूरत में त ज़मीन हिले न। ओ मुझा दोस्तो अजीजो दुनिया में सब खां वधीक ताकतवर जबला केतरो कुशादो आ केतरो ताकतवर आ पर मुझो सुहणो रब फरमाइंदो आ मां रब जे कुरान करीम में उहो जलाला उहा ताकता उहो शाना जो मां अल्लाह इन कुरान के जबलन ते नाज़िल कया हाँ त जबल भी मां अल्लाह जे खौफ खां पाश पाश थी वञन हाँ सड़ी वञन हाँ खाक थी वञन हाँ जबलन में भी ताकत ना है हिन कुरान करीम जे उन नूर के बर्दाश्त करे सघन जॾहिं जबलन में भी ताकत ना है त कुरान जे नूर के बर्दाश्त करे सघन। ओ मुझा करीम रब असां वटि त 10 सालन जे अली रज़ा भी कुरान पूरो करे छॾियो आ कंहिं ॿिए भी कुरान याद कयो हूंदो मौला राज छा है मुझो रब फरमाइंदो आ मुझा बाना इहो ई तराज़ा जबलन में भी ताकत न हुई पर मां खुदा पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सीने में उहा ताकत रखी छड़ी उन जलाल वारे कुरान के मुझे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे सीने में संभाले उन जलाल के खुद बर्दाश्त करे इए सुहणो बनाए इए नूरी नूर बनाए पंहिंजे उम्मत के दिनो जेको पढ़ंदो वञे उन जो भी सीनो नूर सां मुनवर थींदो वञे। नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। जॾहिं भी नारे हैदरी हणो ये गौर सां ॻाल्हि ॿुधो त या अली चवण वक्त हथ ॿई मथे खणंदा कयो। सुभान अल्लाह सुभान नारो नारो वरी हणाए नारे हैदरी हैदरी नारे हैदरी अल्हम्दुलिल्लाह। मां ॻाल्हि ईअं हवाई में फायर न कंदो आहियां ख़बर अथव सजण साईं जो ग़ुलाम आहियो ॻाल्हि अथेंटिंग कंदो आहियां हाणे पोइ थो अॻिते हलां मां हथ छो खणाया ॿुधो सुहिणे अलीअ जो नालो वठण वक़्तु सुहिणे अलीअ जो शान बयान करण वक़्तु हथड़ा मथे खणण मुझे मदीने वारे जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुछ मूंखां त कीअं पुछ कीअं जी साईं कीअं गदीरे खम जे मकाम ते 1.25 लाख सहाबा जे साम्हूं मुझे महबूब मदीने जे शहंशाह जॾहिं शान अली छा आहे जॾहिं शान अली पंहिंजे पाक ज़ुबान मां पंहिंजे ग़ुलामनि सहाबा जे साम्हूं बयान करण फरमायो त सुहिणे अलीअ खे बाह में हथ विझी करे अलीअ सुहिणे जी बाह भी मथे कई मुझे महबूब मुस्तफ़ा पंहिंजो हथड़ो भी मथे करे कायनात के ॿुधायो मन कुरत मौला फहाज़ा अली मौला। नारे कहीं भी मर्तबे फिक्र जो आलिम इन हदीस के रिजेक्ट न करे सघंदो यानी मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सुहिणे अलीअ जो शान पंहिंजे 1.25 लाख सहाबा के हुजूर ईअं ॻाल्हि करे छॾी न मुझे मुस्तफ़ा जी ज़ुबान नूर अला नूर पर कायनात खे ॿुधायो त जॾहिं अलीअ जो नालो वठो त हथड़ा मथे कणो त दुनिया खे ख़बर पवे हे मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम हन अलीअ जा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा मरहबा। अजीज दोस्तों सागी जगह ते हलंदुम रब्बे जुल जलाल कायनात के ॿुधाइण चयो ओ कायनात वारो मां रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे
हिन सीने में जिला मां रब फरमायो अलम नशरह लक सदरक। सुभान अल्लाह। जंहिं सीने खे खोलण वारो मां ख़ुदा, है जंहिं महबूब मुस्तफ़ा जे नूर खे पंहिंजे नूर मां पैदा करण वारो मां ख़ुदा, सुभान उन महबूब जे सीने में मां ख़ुदा उहा ताक़त रखी। ओ मुंहिंजा महबूबा, ओ मुंहिंजा महबूबा, कलाम मां ख़ुदा जो आ, मगर मुंहिंजा महबूबा नाज़िल तो मुस्तफ़ा थे इन सॼे नूर खे पंहिंजे वजूद में बंदि करे, पोइ जेतिरी गुलामन में सहपा एतिरो उन्हनि खे अता फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं अकुली तौर ते केरु चयो इहा ॻाल्हि कीअं थी, उन खे चई ॿुध कीअं थी। गिरड स्टेशन मां या जिथे थर्मल पावर मां जॾहिं 66 या 60 हज़ार बिजलीअ जो पावर निकिरंदो आहे, को माउ जो लाल रस्ते में कुंडी हणे त ख़बर पएसि त कीअं घर जलाइबा। है उहो एॾो वॾो पावर सिधो कंहिं गिरड में ईंदो आहे। उन गिरड में वॾे में वॾो ट्रांसफार्मर पियल हूंदो आहे। उहो वरी विरहाईंदो आहे 11 हज़ार करे, 3 हज़ार 11 हज़ार नंढनि नंढनि ट्रांसफार्मरनि में 100 200 300 हज़ार ट्रांसफार्मर। उहे वरी उहा गर्मी पंहिंजे वजूद में झलींदा आहिनि, पंहिंजे वजूद खे पूरो गरम करे सिर्फ़ 220 वोल्ट बाक़ी राज खे ॾींदा आहिनि। त हाणे बतियूं बि ॿारियो, एसियूं बि हलायो, फ्रिजूं बि हलायो, ज़िंदगी सुकून सां गुज़ार। सुभान अल्लाह, सुभान। वाह, ये आहे या न? हकीकत आहे। डायरेक्ट जेकॾहिं 11 हज़ार में केरु कुंडी हणी चयो त मां एसी हलायां त एसी बि गुम, हमरा बि गुम। ये आहे न? इन करे जेको न डायरेक्ट झटका थो ॾी, इहे न ॾे, कम जा न थई, ग़ुलामीअ में हल, हेठां थी हल, अल्लाह वारनि जे दामन में हथ विझी करे बगदाद वारे जवान ताईं पहुचो। बगदाद वारो जवान तोखे मदीने वारे महबूब ताईं पहुचाईंदो, मदीने वारो तोखे मालिक जे ज़ात सां मिलाईंदो। हिते बि ठठा त हुते बि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त अज़ीज़ दोस्तो, कुरान करीम खे रब फरमायो जबलन ते नाज़िल कयां हां त जबल पाश पाश थी वञनि हां। इहो सीने मुस्तफ़ा है जंहिं कुरान जे जलवन खे पंहिंजे सीने में बर्दाश्त करे छॾियो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिकिड़ी ठाहू की पथरी जे कॾहिं हिकिड़ो पत्थर जो जेकॾहिं टुकड़ो किरे त घर ई बर्बाद थी वञे। रब तो चवे त जबलन में ताक़त कान ही जो मुझे कुरान जे ताब खे सही सघनि। इहो सीने मुस्तफ़ा में मां रब ताक़त रखी आहे। जंहिं सीने मुस्तफ़ा में, जंहिंजे सीने में एतिरी ताक़त आहे, ॿुधाए त उन मुंहिंजे महबूब आका जे ज़ुबान में ताक़त। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ ॾाहो थी कीअं थो चवीं त मां महबूब जहिड़ो आहियां? ईअं न कर। इहे लफ़्ज़ चवण खां अॻु में 100 दफ़ा सोच, मुंहिंजे महबूब जहिड़ो त न की ॼाओ आहे, न की ॼमंदो, न की थियो आहे, न की थींदो। बेशक बेशक कुछ भी दुनिया सॼी हिकिड़े पासे वध अॻिते टाइम ईंदो झट में गुज़री वरी पोइ उन ॾींहुं जिंदे कलोड़े में वीचारनि वटि टाइम थोरो हो त मुंहिंजा दोस्त उन क़ुरान करीम खे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे पाक सीने में रब जे नूर खे समाए छो त उहो नूर रब्बुल आलमीन जो कलाम आहे, रब्बुल आलमीन जो जलाल वारो कलाम। हिते तोखे सम्झ में नथो अचे त मके बि वञ, रमज़ान जा हिकिड़ा 4 ॾींहं मके पाक में भी वञ, मदीने में भी वञ त ख़बर पवई त मके में जलाल कीअं आई, मदीने में वरी रहमत जो वसकार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वञ त ख़बर पवई न। आमीन। अरब त सभु साॻिया आहिनि न। कारी साहब वेठो आहे, पुछोसि मक्के में काबतुल्लाह भी मौजूद आहे,
मुझा दोस्त सफा मरवा भी मौजूदा, आबे जमजम भी मौजूदा, हतीमे काबा भी मौजूदा, मैदान अरफात भी मौजूदा, मुझा दोस्त गार सब कुछ मौजूदा, महबूब मुस्तफ़ा जी विलादत भी मौजूदा, फकत जिस्म मुझे महबूब जो मदीने तैयब में मौजूदा, उनजे बावजूद निहार रमजान महीनो हा अरबत हुते भी आहिन, अरबत मदीने में भी आहिन, मक्के में अरब के मिंथ कर पोब मजबूरन को रोजो खोल रावई त ठीका न त इशारो दी दई त होटल पई थई, पर खुदा जो कसम मदीने तैयब में त वञ मिनथू कंदई, मेड़ियूं कंदई, ऐलाज कंदई, को चवंदई त खुदा खे मञ मूं वटि रोजो खोल, को चवंदई खुदा खे मञ मूं वटि खोल, मदीने जे गलन में निकरी वञ, का गाड़ी किथे बीठी आ, का फ्रूट पई विराए, का जासनी पई विराए, अलाए छा छा वठण वारा खुटी वञन, ॾियण वारो खुटण वारो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मरहबा हिकु दफ़ो वञो मदीने, अखियुनि सां ॾिसी अचो, इंशाअल्लाह, अखियुनि सां ॾिसी अचो, पोइ इहो कंहिंजो कमाल आहे, चओ मुंहिंजे ख़ुदा कंहिं कयो आहे, मुंहिंजे ख़ुदा पंहिंजी कुदरत काइनात खे ॾेखारी आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा सां साड़ करण वारो साड़ न कयो, मां रब पाण पंहिंजे काबे में रहण, पंहिंजे मके जे रहण वारनि जी दिलि सख़्त करे छॾी आहे, ऐं पंहिंजे यार जे दर ते रहण वारनि जी दिलि खे मेण करे छॾियो आहे, अखीअ खां वधीक मिठो करे छॾियो। दुनिया के खबर पवे रमजान जो महीनो भी साॻियो आहे, अरब भी साॻिया हन, पर होॾे मके वारा हन दिल जा सख़्त हन, होॾे मदीने वारा हन रहमत जो ककर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मरहबा। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन सुहिणे महबूब मुस्तफ़ा जो करम, उन महबूब मुस्तफ़ा जो एहसान, जंहिं रब जे सुहिणे क़ुरान करीम खे पंहिंजे जीअ में जाइ ॾेई, उन जा जलाल कमाल सभु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे सीने में बंदि करे, पोइ जेतिरी ग़ुलामनि में सहप हुई ईअं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा नूर क़ुरान जो विरहाए छॾियो। सदक़ या रसूल अल्लाह, सुभान अल्लाह। उन क़ुरान करीम जे हिक हिक हरफ जे एवज़ 10 नेकियूं मिलंदियूं हन। ओ मुंहिंजा दोस्त 10 गुनाह लहंदा हन, 10 दरजात बुलंद थींदा हन। मियां अली रज़ा नंढड़ो मासूम आ, इन जो गुनाहनि ऐं सवाबनि सां तालुक नाहे जेसिताईं आकिल ऐं बालिग़ थिए। इन जा मिड़ई इहे नेकियूं, मिड़ई इहे सवाब इन जे अबे ऐं अम्मा जे खाते में लिखबा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिक अहिड़ा अबो ऐं अम्मा हूंदा जन खे सोना ताज मथे में पाराया वेंदा। सुभान अल्लाह, सुभान। अर्ज़ कयो वेंदो रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में, ओ करीम रब, हिकड़ा त शहीद जन शहादत हासिल कई उन्हनि खे सोना ताज, हिकड़ा त सखी, हिकड़ा त मुजाहिद, हिकड़ा त गाज़ी, हिकड़ा क़ुरान जा कारी, हिकड़ा मौलवी, सब कुछ मौला। हे केर हन, न की शहीद, न की मुजाहिद, न की क़ुरान जा आलिम, न की कारी, न की हाफिज, इहे केर हन? मुझे आका फरमायो हुकुम थींदो, ही उहे उन बचड़नि जा अबो ऐं अम्मा हन जन दुनिया जे कमनि खे पाण ते वसायो ऐं बचड़नि खे छॾियो त रब जे क़ुरान खे पढ़ी वञी पूरो कनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बचड़े खे रब जो क़ुरान पढ़ाए मुस्लमान, इहा तुंहिंजी निशानी आहे। मशहूर हिकिड़ी किताबी हिकायत आहे, केतिरे क़दुरु सची आहे मुंहिंजो ख़ुदा थो ॼाणे, लेकिन हिकायत ज़रूर आहे त हिकिड़े हमराह पंहिंजे बच्चे खे, दौलतमंद हो, अचे दुनिया जा इल्म पढ़ाए, हीअ डिग्री दुनिया जे भलनि भलनि स्कूलनि में। असां वटि भलो स्कूल कहिड़ो जंहिंमें अंग्रेज़ी भली पढ़ाइजे, सच चओ, जंहिंमें मैथमेटिक्स भली पढ़ाइजे, फिजिक्स भली पढ़ाइजे, बायोलॉजी भली पढ़ाइजे, केमिस्ट्री भली पढ़ाइजे, ऐं उहो न मज़ो कोन्हे जो ते रुगी था क़ुरान पढ़ाइनि। अख बूट त ख़बर पवंदी ते फिजिक्स ऐं केमिस्ट्री कम थी अचे या रब जो क़ुरान थो कम अचे। सुभान अल्लाह, सुभान। इन जो मतलब इहो न आहे त बच्चन खे फिजिक्स केमिस्ट्री न पढ़ायो, बायोलॉजी न पढ़ायो, बेशक पढ़ायो, लेकिन पहिरीं बच्चन खे रब जो सुहिणो क़ुरान पढ़ायो। सुभान। दोस्तों, बच्चे के डिग्रियों त जाम पढ़ाए,
जेॾी महिल आख़िरी महल आई आ साह जे लुकीअ ते पहुतो आ बचड़े खे घोरायो थई बाबा हलिया बचड़ो आयो ओ बच्चा वारो कर अॼु मूं ते यासीन शरीफ़ पढ़ मुंहिंजो साह ॾाढो ॾुखनि में तकलीफ़ में आ बच्चो निहारे चवे थो बाबा यासीन छा आहे चवे थो बच्चा क़ुरान पढ़ मुंहिंजे मथां बाबा क़ुरान छा आहे जेॾी महिल बचड़ो हर शइ पुछे त छा आहे एॾी महिल पंहिंजे मुंहं ते चमाट हणे थो अखियुनि में लुड़क लाड़े थो बच्चो पुछे थो बाबा ॻाल्हि कहिड़ी आहे पोइ थो बच्चे खे ॿुधाए त बच्चा क़ुरान उहो आहे जंहिंजे लाइ रब फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। सुभान अल्लाह सुभान बच्चा क़ुरान उहो आहे जंहिंजे तिलावत करण सां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे ओ मुंहिंजा बाबा जेकॾहिं मूंखे उहो क़ुरान पढ़ाई हां त अॼु मां तुंहिंजे मथां ज़रूरु पढ़ां हां हे दुनिया जूं डिग्रियूं सभनि जेके चई तुंहिंजे मथां पढ़ां पीउ जो त दम परवाज़ थी वियो बच्चे सभई डिग्रियूं साड़े उछलायूं चई उहे मुंहिंजे कहिड़े कम जूं जंहिं बाबे सॼी ज़िंदगी ताते जवान कयो आख़िरी महल ते मुंहिंजे बाबे खे जेका डिग्री कम न आई उहा मुंहिंजी हली दुनिया या आख़िरत कहिड़ी भली कंदी। बेशक 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 मुस्लमान बच्चे खे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करा रब जो क़ुरान बचड़े खे पढ़ाए पर पढ़ाए रब जो क़ुरान पर पढ़ाए उन्हनि वटि जेके अदब वारा हुजनि। सुभान अल्लाह इहा ॻाल्हि यादि रखिजां खोले थो चवई बा छो त अल्लाह जे दरबार में गुनहगार जी बख़्शिश आहे खतादार जी बख़्शिश आहे बदकार जी बख़्शिश आहे पर मुंहिंजे रब जे दरबार में बेअदब जी बख़्शिश कान्हे नाहे नाहे इहो अखर यादि रखी छॾिजां बच्चे खे उते क़ुरान पढ़ाइजां जिथे क़ुरान बि पढ़ंदो हले ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान बि पढ़ंदो। सुभान अल्लाह मरहबा मरहबा। अज़ीज़ दोस्तो अल्लाह जे क़ुरान करीम जी जेका पहिरीं मूं आयत करीमा तिलावत कई अचो त हाणे उन जे तरफ़ तवजह कयो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो यादि रखी छॾियो जेकी कुझु तो असांखे मिलियो आहे ॾियण वारो केरु आहे चओ रब्बे ज़ुल जलाल सुभान ॾियण वारो केरु आहे रब्बे ज़ुल जलाल पर छो न चवां वठी ॾियण वारो केरु आहे जेको मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बा कमाला। सुभान अल्लाह बेशक उन यार जे सदके में मुंहिंजे करीम रब जेके कुर्ब कया आहिनि मां रब जो क़ुरान पढ़ंदो थो वञा तोखे ॿुधाईंदो थो वञा जेकॾहिं अल्लाह चाहियो त अॼु मां अल्लाह छो त मां हाणे हिन इलाइक़े जूं कुझु चङड़ियूं चङड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ख़बर बि पई आहे त केतिरा मुंहिंजा दोस्त रहनि था हिते इन करे अल्लाह जे ॻाल्हाईंदुसि क़ुरान मां हाणे क़ुरान खां ॿाहिरि न वेंदुमि लेकिन अल्लाह जे पाक क़ुरान करीम मां खोले खोले ॿुधाईंदो सही त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे क़ुरान ॾे निहार रब जो क़ुरान थो चवे जेको रुगी मां अल्लाह जी ॻाल्हि करे ऐं रुगी क़यामत जी ॻाल्हि करे रब जो क़ुरान थो चवे त उहो मोमिन नाहे। सुभान अल्लाह बेशक रब जो क़ुरान ॿुधाईंदो में पर थोरो तरस पहिरीं मां तोखे वठी हलां उहा पहिरीं क़ुरान करीम जी जेका आयत करीमा तिलावत कयमि मुंहिंजे सोने रब्बे ज़ुल जलाल फरमायो नब्बि इबादी सुभान अल्लाह नब्बि इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जे निज़ाम ॾे निहार
अल्लाह जे निज़ाम दे निहार अल्लाह जो निज़ाम बगालियों ॿुधाए रहियो आहे। हिकिड़ो अल्लाह जो अदालत वारो निज़ाम आहे, अदल वारो निज़ाम आहे। ॿियो मुंहिंजे रब जे फज़ल वारो निज़ाम आहे। सुभान अल्लाह। अदल भी मुझो अल्लाह कंदो आहे, फज़ल भी मुझो रब्बे ज़ुल जलाल फरमाईंदो आहे। फज़ल कंहिंसां थींदो आहे, अदल कंहिंसां थींदो आहे। अॼु ओ हकड़ा फ़कीर जे ॻोठ वारा ग़ौर सां ॿुधजा, रब जो क़ुरान ॿुधाई थो। अदल भी ख़ुदा जे ज़ात वटा, फज़ल भी ख़ुदा जे ज़ात वटा। वरी तो चवां अदल भी ख़ुदा कंदो आहे, फज़ल भी ख़ुदा कंदो आहे। पर मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे, कंहिंसां रब अदल करे छॾींदो आहे, कंहिं ते वरी मुंहिंजो ख़ुदा फज़ल करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा। अदल छा आहे? लतीफ़ सरकार तो दाह करे चयो त मौला अदले न पुॼा आ, हई अदले न पुॼा आ, कर को फेरो फज़ल जो। फज़ल। सुभान मुंहिंजा मौला तुंहिंजे अदल खे साम्हूं करण जी असां में अल्लाह जो वली थो चवे। हई अदल करी ता थड़ थड़ कंबन, सुभान उच्चियां शाना वालियां, फजल करी मौला बख्शे जावन मुझे मुकालियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रहमत दा दरिया इलाही हरदम वगदा तेरा, जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। सुभान अल्लाह, सुभान खुदा जी रहमत एडी कुशादी आ, तुझे जिंदगी जे गुनाहन खे न ॾिसे, तुझे ऐबन खे न ॾिसे, तुझे कमज़ोरिन कोताहिन खे न ॾिसे। मुझे खुदा जे रहमत जो हिकड़ो कतरो भी मिली वञे, सॼी दुनिया खे ईअं धोई साफ़ करे छॾे जीअं धोबी कपड़े खे धोई साफ़ करे छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान। छो त हिकड़ी मुल्लन जी अदालत आ, हिकड़ी खुदा जी अदालत आ। मुल्लन जे अदालत में वेंदे चवंदई कब्र में पहुच, नांग खाईंदई, बिच्छू खाईंदई, हीअं कंदई हीअं कंदई। चवी सहादा इहो सभु कुझु हक़ आ। बेशक कब्र में नांग भी आहिनि, बेशक कब्र में बिच्छू भी आहिनि, इहो सभु कुझु हक़ आ। पर कॾहिं ईअं भी त चओ त इहा कब्र कॾहिं कॾहिं कंहिंजी कंहिंजी मुंहिंजो ख़ुदा इन कब्र के जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए छॾींदो। मरहबा मरहबा मरहबा। इहो भी त सच्चा, जॾहिं इहो सच्चा त कब्र में नाग भी आहिनि सच्चा, विछू भी आहिनि सच्चा, तुंहिंजी ॻाल्हि सची आ। कब्र जहन्नम जे गढ़न मां गढ़ो थींदो आ, इहो भी सच्चा। पर हे भी त सच्चा, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो कब्र हिकड़न जी जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग थींदी आ, उहा कंहिंजी थींदी आ। चवीस मुंहिंजा दोस्त, दुनिया में चोर भी आहिनि, दुनिया में धाड़ेल भी आहिनि, भोरू भी आहिनि, पर सभु कंहिंखे लुटींदा न आहिनि, सभु कंहिंखे फुरींदा न आहिनि, निधण कन जा लाह कढी छॾींदा आहिनि। पर जेको धणीअ साईं वारो हूंदो आ उन जे वेझो भी कोन वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। बेशक 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 आहिनि, धाड़ेल भी आहिनि, चोर भी आहिनि, लुटेरा भी आहिनि, मगर कंहिंखे लुटींदा आहिनि, उनखे लुटींदा आहिनि जेको धणीअ साईं वारो न हूंदो आ। जे भुल में कंहिं ठाहू कंहिंखे हथड़ो विधऊं भी सही, ख़बर पइजी वञे मोटी भी वेंदा, माफ़ी भी वठंदा, माल भी ॾींदा। छो चवंदा हे धणीअ साईं वारो आ। पोइ यादि रखी छॾिजां, अहिड़े नमूने सां कब्र में नाग विछूं सभु कुझु आहिनि, मगर उन्हनि जे लाइ जेके निधण काहन असां धणीअ साईं वारा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे विलायत, नारे पीर, नारे हैदरी। या अली
छो त मुंहिंजा दोस्त जंहिंखे अमलनि ते नाज़ अब्दुल सां मोह उहो ॾींदो जंहिंखे पंहिंजे अमलनि ते नाज़ मुंहिंजूं हेतिरियूं निमाज़ूं मुंहिंजा हेतिरा रोज़ा मुंहिंजूं हेतिरियूं ज़कातूं माशाल्लाह मुंहिंजी सुहारी बि हेॾी वॾी माशाल्लाह मुंहिंजो पटको बि ठाहूको आहे माशाल्लाह मुंहिंजी चादर बि सुठी आहे तस्बीह बि डिघी आहे पढ़ां बि घणो थो जंहिंखे इन ते नाज़ आहे उहो मालिक सां पाण मोह ॾींदो असांजा त ॿई हथ कननि में ओ करीम रब ओ करीम रब मुंहिंजा मौला न मुंहिंजा अमल चङा आहिनि न वरी को मुंहिंजो बूथ चङो आहे जो तुंहिंजे दरबार में बख़्शरण जे लाइक़ु हुजां मौला मुंहिंजा मौला मूंखे कंहिं बि शइ ते भरोसो कोन्हे पर हिकु शइ ते भरोसो आहे त मुंहिंजा मौला तुंहिंजो जेको फज़ल आहे न उहो एॾो त वॾो आहे उहो उनखे नसीब थींदो आहे जेको तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ग़ुलाम हूंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुझु बि न आहे मुंहिंजा मौला मूं वटि पर इहा हिकिड़ी शइ ज़रूर आहे मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जो ग़ुलाम आहियां छो त मुंहिंजा करीम रब तो रब जो असां क़ुरान करीम पढ़ियो वा तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे उन सहाबी सगोरे जॾहिं रोई पंहिंजो हीणो हाल करे आयो आहे तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलाम खां पुछो ॾे ख़बर ओ सोबान चाचा ओ बासी न ॾे ओ सोबान ॾे ख़बर अॼु तुंहिंजे मुंहं ते ग़म जा आसार छाजे करे सोबान जवाब ॾींदो आहे या रसूल अल्लाह अॼु हिकिड़ी ॻाल्हि दिलि में आई आहे उन ॻाल्हि असली भोरा भोरा करे छॾियो आहे ओ सोबान ॿुधा कहिड़ी ॻाल्हि अॼु तुंहिंजे दिलि जे मथां एॾो गहरो असर कयो आहे या रसूल अल्लाह इन ॻाल्हि जॾहिं दिलि में आई आहे घर में वेठो हूंदो हा दिलि में तड़प लॻंदी आहे बिस्तरो छॾे दरबारे मुस्तफ़ा में ईंदो हा दीदार कंदो हा बेड़ो पार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़मीन ते हूंदो हा दिलि में तड़प थींदी आहे कमु छॾे दरबारे मुस्तफ़ा में ईंदो हा दीदार कंदो हा बेड़ो पार थी वेंदो हा या रसूल अल्लाह ये सभई ॻाल्हियूं आॾो मुंहिंजे हबीब ने पुछो पोइ तोखे परेशानी कहिड़ी ॻाल्हि जी आहे या रसूल अल्लाह जॾहिं यादि आयो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजे ज़ात खे त रब इमामुल अंबिया बनायो आहे सरदारुल अंबिया बनायो आहे महबूब मुस्तफ़ा जन्नत जो दरड़ो खुलंदो ई तो महबूब मुस्तफ़ा जे लाइ ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मां त हिकिड़ो अदना ग़ुलाम आहियां जॾहिं दिलि में इहो ख़्याल थो अचे त मुंहिंजो महबूब अंबिया खां बि मथां मक़ाम ते हूंदो मां त महबूब जो ग़ुलाम आहियां मां त ख़बर न आहे कहिड़ीअ कुंड में हूंदुसि जन्नत में ज़रूर हूंदुसि छो त आका जो ग़ुलाम हा मगर कहिड़ीअ कुंड में हूंदुसि जेकॾहिं उते मूंखे महबूब जो दीदार न थींदो मूंखे जन्नत त कान वणंदी मूंखे हूरूं त कोन वणंदियूं मूंखे ग़िलमान त कोन वणंदा उते मुंहिंजो छा थींदो चई करे अखियुनि में लुड़क लड़ी आया रब्बे ज़ुल जलाल देर कोन कई ओ जिब्राईल जियो रब्बे जलील अॼु मुंहिंजे यार जे दरबार में आशिक हिकिड़े दाह कया लेकिन मां अल्लाह क़यामत ताईं अचण वारनि आशिकनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फज़ल मुंहिंजे रब जो सुभान अल्लाह जिब्राईल ईंदो वा क़ुरान करीम जी आयत खणींदो आहे वमन युतिइल्लाह वर रसूल सुभान अल्लाह फउलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ओ मुंहिंजा महबूबा पंहिंजे ग़ुलाम जे अखिड़ियुनि में लुड़क तो महबूब जी ज़ात नथी ॾिसी सघे
त मां ख़ुदा बि वरी तो महबूब जे दिल में परेशानी नथो ॾिसां। सुभान अल्लाह मरहबा। ओ पीरी ऐलान करे छॾे त जेको बि मां अल्लाह जी इताअत करे तो महबूब मुस्तफ़ा जी ग़ुलामी क़बूल कंदो, ओ क़यामत जे ॾिहाड़े अंबी उन्हनि सां गॾु हूंदो जिन जे मथां इनाम कया विया, यानी जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो क़यामत में बि उहो उन सां गॾु हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक हाणे पंहिंजे दिल खां पुछ मुंहिंजा दोस्त त तुंहिंजे दिल जो कंहिंसां प्यार आहे त मां अर्ज़ पे कयो उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइण लाइ त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ब्र में नांग भलाऊं बेशक आहिनि, पर कॾहिं ईअं बि चवंदा कयो त क़ब्र में महबूब मुस्तफ़ा बि ज़रूर ईंदो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। चओ चओ महबूब मुस्तफ़ा ज़रूर ईंदो ईंदो। बेशक। हाणे जिथे महबूब ईंदो उते छा थींदो? रब जो क़ुर ॿुधो। सुभान अल्लाह। मां पहिरीं चई चुको आहियां सजण साईं जो ग़ुलाम आहियां, क़ुर खां ॿाहिरि न ॻाल्हाईंदुमि। मरहबा। असांजो ईमान आहे त असांजे क़ब्र में महबूब ईंदो क़ब्र में महबूब ईंदो। हा इंशाअल्लाह इंशाअल्लाह। यकीनन ईंदो। पोइ जिथे महबूब ईंदो आहे उते केॾो बि गुनहगार हुजे मगर मुंहिंजे रब जो करम कीअं थींदो आहे। अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते रब फरमायो ओ मुंहिंजा महबूबा वमा कान अल्लाह। सुभान अल्लाह सुभान। गौर कर लफ्ज़न ते वमा कान अल्लाह, ऐं मां अल्लाह जे शान जे लाइक़ इहा ॻाल्हि नाहे। मौला कहिड़ी लियो अज़िबहुम, उन्हनि ते मां अज़ाब कयां व अंत फीहिम, जनबे तो महबूब मुस्तफ़ा जी ज़ात मौजूद हुजे मां अल्लाह उन्हनि ते अज़ाब कोन कंदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। अल्लाह जे क़ुरान करीम जी गवाही आहे, हे रब जो क़ुरान आहे, का मुंहिंजा दोस्त कहाणी कान्हे का या किस्सो कोन्हे को। अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आहे उन्हनि जे मथां अज़ाब न थींदो जिन जे विच में महबूब मुस्तफ़ा हूंदो। इते इते वेठे वेठे हिन महफ़िल खे तोखे साबित करे ॾियां त हिते महबूब मुस्तफ़ा कीअं हूंदो आहे। हिकिड़े मिंट जे लाइ गौर कजां, भले सुभाणे ॻाल्हि पकी करे वञे, कंहिं चङे भले जवान खां सवाल कजां, चमीस मुंहिंजा अदा मूंखे ॿुधा, जिते शराब जी महफ़िल हूंदी आहे, जिते गुनाहनि जी महफ़िल हूंदी आहे, उन जॻह ते केरु हूंदो आहे? चवंदो उते शैतान हूंदो आहे। उन महफ़िल जो नालो छा? उते केरु हूंदो आहे? ॻाल्हि ॻाल्हि केरु हूंदो आहे? ठीकु आहे। जिते गुनाहनि जी महफ़िल हूंदी आहे, जिते बुराइनि जी महफ़िल हूंदी आहे, उते शैतान हूंदो आहे। भला जिते क़ुरान करीम जी महफ़िल हूंदी आहे उते केरु हूंदो आहे? रहमान। ॻाल्हायो जवाब तव्हां जो बकुल ॾिसां, उते केरु हूंदो आहे? चुप थी वियो। ॿ टे था चओ रहमान। हिकिड़ा चवनि था रब रहमान हूंदो आहे। इहो ई त सोचण जो मक़ाम आहे। इते ई बीही रहां त 2 कलाक हलिया वेंदा गुम थी। सोच मुसलमान, इहे ई ॻाल्हियूं तोखे सोचण जूं ॿुधाइण थो चाहियां। जेका बुराईअ वारी महफ़िल हूंदी आहे उनखे चइबो आहे शैतान जी महफ़िल। छो? उन में शैतान हूंदो आहे। जेका क़ुरान जी महफ़िल हूंदी आहे आम ईअं ॿुधायो वेंदो आहे त उन में रब रहमान हूंदो आहे। लेकिन मां तोखे ॿी थ्योरी थो ॿुधायां। पहिरीं मूंखे इहो जवाबु ॾे, जेका शैतान जी महफ़िल हूंदी आहे छा उन में रब हूंदो आहे या न हूंदो आहे? जवाब हूंदो आहे साईं, हूंदो आहे हूंदो आहे बेशक। सोचे पोइ जवाब ॾे न। हूंदो आहे मुंहिंजा साईं। जेका शैतान जी महफ़िल हूंदी आहे जंहिंमें शराब कबाब हूंदो आहे, जिते गुनाह कया वेंदा आहिनि उते शैतान त हूंदो आहे, पर ॿुधाए त रब उते हूंदो आहे या न हूंदो आहे? जवाब ॾे। चओ त रब त ज़ाहिरा बातिना, अल्लाह त हर जॻह ते मौजूद आहे। महफ़िल गुनाहनि जी हुजे तॾहिं बि रब मौजूद आहे, महफ़िल सवाबनि जी हुजे तॾहिं बि रब त मौजूद आहे। काफ़रनि वटि बि रब मौजूद आहे, मोमिननि वटि बि रब मौजूद
मौजूद आ मुंहिंजा दोस्त मुनाफ़िक़नि वटि बि रब मौजूद आ यहूदनि वटि बि रब मौजूद आ रब त सभिनी वटि मौजूद आ मसलो रब जे ज़ात जो नाहे छो त शैतान जे जहिड़ो रब जे ज़ात सां त आहे ई कोन को शैतान जो जहिड़ो त नबीअ सां आहे जिथे शैतान हूंदो आ शैतानी महफ़िल हूंदी आ उते नबी जी ज़ात न हूंदी आ जिथे नबी जी ज़ात हूंदी आ उते शैतान कोन हूंदो आ। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। ॻाल्हि सम्झ में अचे वई न सिंपल थ्योरी आहे दोस्त शैतानी महफ़िल में बि ख़ुदा त मौजूद हूंदो ख़ुदा त हर जगह ते आहे मौजूद मौजूद ख़ुदा त हर जगह ते आहे शैतानी महफ़िल में शैतान पंहिंजा कम ॾेखारींदो आहे ख़ुदा त हाज़ुर नाज़ुर आहे ख़ुदा त उते बि मौजूद हूंदो आहे जेका क़ुर करीम जी महफ़िल थींदी आहे ख़ुदा त उते बि मौजूद हूंदो आहे मगर शैतान मौजूद न हूंदो आहे चओ त दलील ॾे अॼु त मां तोखे दलील ॾेई ॿुधायां सोणे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान करीम जी आहिस्ते आहिस्ते तिलावत कंदो आहे मुंहिंजो मदीने जो मीर पुछंदो आहे ओ अबू बकर जी मुंहिंजा सुहिणा दिल पर आस्ते आस्ते क़ुरान थो पढ़ी या रसूल अल्लाह इन करे आस्ते आस्ते क़ुरान थो पढ़ां त जीअं कंहिं ग़रीब पाड़े वारे जी निंड ख़राब न थिए को निंड में परेशान न थिए महबूब मुर्की हलन था अॻियां सुणो अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ोर ज़ोर सां क़ुरान जी तिलावत करे रहियो आहे महबूब मुस्तफ़ा पुछंदो आहे ओ उमर जी मुंहिंजा दिल पर क़ुरान करीम ज़ोर ज़ोर सां छो थो तिलावत करी ओ मुंहिंजा आका इन करे थो क़ुरान करीम जी ज़ोर ज़ोर सां तिलावत कयां जेसिताईं क़ुरान जो आवाज़ वेंदो आहे शैतान उन खां बि 100 मैल परे भॼी वेंदो आहे सुभान अल्लाह मरहबा मरहबा तहकीक यानी जिथे क़ुरान जी महफ़िल हूंदी आहे उते शैतान कोन हूंदो आहे ख़ुदा त हुते बि हूंदो आहे ख़ुदा त हिते बि हूंदो आहे हाणे हुते शैतान आहे हिते केरु आहे चओ हिते महबूब मदीने जो घोट महिमान आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ओ मुसलमान अजीज दोस्त मुझे महबूब मुस्तफ़ा जे लाइ इहो सुहिणो अक़ीदो रखंदे तॾहिं त ख़बर पवंदे ओ मुंहिंजा दोस्त अजीज मां वरी मोटी साॻी जॻह ते हलां त मां अर्ज़ पे कयो त अल्लाह जे निज़ाम क़ुदरत में हिकिड़ो अदल वारो निज़ाम आहे हिकिड़ो फज़ल वारो निज़ाम आहे अदल वारो निज़ाम अल्लाह पाण अनाउंस फरमाईंदो आहे पर जॾहिं फज़ल जी ॻाल्हि ईंदी आहे ख़ुदा पंहिंजे महबूब खे विच में आणींदो आहे सुभान अल्लाह मरहबा मरहबा दलील क़ुरान करीम जो ॾियां अदल छा खे चइबो आहे ओ बासी न ॾे दार माल वारा रब्बे ज़ुल जलाल अदल जे लाइ फरमायो फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरहु वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा सुभान अल्लाह मुझे रब्बे ज़ुल जलाल फरमायो मां खुदा बेनियाज़ हाँ मिसकाल जो ज़र्रो जेको कैंचीअ जे कतरण में भी न अचे वारीअ जे ज़र्रे बराबर मुझे रब्बे ज़ुल जलाल फरमायो अगर नेकी उन वारीअ जे ज़र्रे जेतिरी कंदे मां अल्लाह अजुर ॾींदो मां खुदा तुंहिंजी ज़ाया कोन कंदुसि पर उन वारीअ जे ज़र्रे जेतिरो अगर मां अल्लाह जी बेफ़रमानी कंदे ॾोह कंदे मां रब बेनियाज़ा छॾींदो मई बि कोन डंडो ॾेई सिधो करे वठंदो मई छो त मां अल्लाह आदिल हाँ सुभान अल्लाह मां अल्लाह आदिल गाला गाला मां अल्लाह आदिल आदिल हाँ मौला पो तुंहिंजो फज़ल रब चए थो हा मुंहिंजो फज़ल बि आहे सुभान अल्लाह सुभान मां रब जो फज़ल बि आहे मौला उहो कंहिंजे लाइ आहे है अल्लाह फरमाईंदो आहे जॾहिं अदल जी ॻाल्हि रब फरमाई त डायरेक्ट चई ख़बरदार थी नेकी कंदे त नेकी ॾींदो मैं बुराई कंदे त वठंदो मैं पर जॾहिं ख़ुदा पंहिंजे कर्म जी ॻाल्हि कई त रब फरमायो कुल सुभान अल्लाह ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ओ मुंहिंजा दिल पर जी मुंहिंजा करीम रब
चओ सुभान अल्लाह पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधाए या इबादी मुंहिंजे बांधड़नि खे ॿुधाए मां अल्लाह जे बांधड़नि खे पैगाम ॾे ओ मुंहिंजा मौला गौर त कर कहिड़नि बांधड़नि खे ॾियां निमाज़नि खे ॾियां गाज़िन खे ॾियां मुजाहिदनि खे ॾियां मोमिननि खे ॾियां शहीदनि खे ॾियां सिद्दीक़नि खे ॾियां साहिबे तक़वा खे ॾियां औलिया अल्लाह खे ॾियां मुंहिंजो रब फरमाईंदा ओ मुंहिंजा महबूबा इहे त सभई पंहिंजूं नेकियूं करे करे तो मुस्तफ़ा जे दामन में हथ विझी करे मां रब जे क़ुर्ब जे वेझो अची पहुता ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा अॼु उन्हनि खे ऐलान करे ॿुधाए असरफू अला अंफुसिहिम जन पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म करे छॾिया आहिनि जन गुनाहनि जा अंबार लॻाए छॾिया आहिनि जन गुनाहनि में कसर कान छॾी आहे ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा उन नेकनि जे लाइ त मां ख़ुदा जो वेठो हां गुनाहगारनि जे लाइ मुंहिंजा महबूब तोखे जो रहमत लिल आलमीन सुभान अल्लाह छॾियो थमे ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा उन गुनाहगारनि खे मां रब जो पैगाम ॾे त मायूस न थियो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान गुनाहगारनि खे कंहिंखे मैसेज हुकुम कंहिंजे लाइ आहे गुनाहगार से पढ़ क़ुरान न असरफू अला अंफुसिहिम जन पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म करे छॾिया गुनाहनि जा अंबार लॻाए छॾिया ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा उन्हनि खे ख़ुशख़बरी ॿुधा रुॻी तौबह करणु तव्हांजो कमु आहे बख़्शण मां करीम रब जो कमु सुभान आहे अल्लाह सुभान अल्लाह मरहबा इहो न ॾिस त तुंहिंजी उमिरि केतिरी थी आहे उमिरि केतिरी थी आहे केतिरा गुनाह कया अथई मगर इहो सोच त मुंहिंजे ख़ुदा तोखे तौबह जो मौक़ो अता कयो आहे देर न कर तौबह कर सच्चीअ दिलि सां इहो न सोच त सुभाणे कंदुसि परीहं कंदुसि कहिड़ी ख़बर सुभाणे ज़िंदगी साथ ॾे अलाए न ॾे परीहं मौक़ो मिले अलाए न मिले अॼु मौक़ो मिलियो अथई अॼु जो अॼु तौबह करणु तुंहिंजो कमु आहे मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल ईअं कोन चयो त मुंहिंजा महबूब फलाणा ॾोह बख़्शींदो सान फलाणा कोन बख़्शींदो सान 20 सालनि वारा बख़्शींदो सान 30 वारा कोन रब फरमायो इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ सुभान अल्लाह सुभान मुझे रब्बे ज़ुल जलाल फरमायो ओ मुंहिंजा महबूब जेके भी गुनाह कया अथनि मां अल्लाह तमाम गुनाहनि जो बख़्शणहार सुभान अल्लाह मरहबा इन्नहू हुवल गफूरुर रहीम सुभान ओ मुंहिंजा महबूबा मुंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधाए मुंहिंजे बांधड़नि खे ॿुधाए त मां ख़ुदा न रुॻी सभिनी गुनाहनि जो बख़्शींदड़ हां उहो त आहियां पर बख़्शींदड़ बि आहियां त रहम कंदड़ बि सुभान अल्लाह मरहबा सुभान अल्लाह बख़्शींदड़ बि आहियां त रहम कंदड़ भी आहियां कंहिंजे मथां जेके गुनाहगार आहिनि गुनाहगार कंहिंजे मथां जेके गुनाहगार आहिनि थोरो गौर कजा गुनाहगार आहिनि उन गुनाहगारनि खे मैसेज केरु थो ॾे मुंहिंजा सुहिणा महबूब तूं उन्हनि खे चओ विच में ख़ुदा पंहिंजे महबूब खे चवंदो त गुनाहगारनि खे ख़बर पवे त ख़ुदा खे राज़ी करणो आहे त दरे मुस्तफ़ा ते पेशानी झुकाए सुभान अल्लाह बेशक दामन मुस्तफ़ा में हथ मज़बूत विझणा आहिनि ख़ुदा उन्हनि खे मिलंदो आहे जेके दामन मुस्तफ़ा में सुक हथ विझंदा आहिनि ए मुंहिंजो चवणु न पर हे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जी सुन्नत सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर जे गाला हुजूर जे सहाबा जी सुन्नत भला उन सहाबी जो नालो छो न वठां जेको मुंहिंजा दोस्त बि ॾाढो शौक़ सां असां त आहियूं ई ख़ुशि नसीब बेशक
खुदा जो कसम हकीकत हकीकत असां खुश नसीब हूं केर जेके अल्लाह वारन जा गुलाम गुलाम बेशक उन्हनि जी आॾो अबू बकर सिद्दीक जो नालो वठ दिल ठरी पवंदी आहे सुभान अल्लाह सुभान उमर फारूक जो नालो वठ हां ठरी पवंदो आहे उस्मान ज़िन्नूरैन जो नालो वठ वाग मदीने वरी पवंदी आहे अली अली कंदो वत त मदीने वारे जो कुर्ब मिली वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ये तो मुझे महबूब मुस्तफ़ा जा चार यार हन पर असां त दम दस्तगीर महबूबे सुबहानी खे याद करे मदीने वारे जे दर ते वेंदा हूं पंहिंजे मुर्शिद महबूब सजण साईं खे याद करे मदीने वारे ॾे वेंदा हूं असांजो त अक़ीदो आहे असांजो त ईमान आहे अल्लाह वारनि जे दामन में हथ विझंदो वञ मदीने पाण ई पहुचंदो इंशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह लतीफ सरकार वञे पियो रस्ते सां हमराह परेशान बीठो अबा दे खबर खैर ताहे यार कहिड़ी ॻाल्हि तो पुछी छो सवारी कोने का हबीब कोट वञणो आ इने करे पंध वॾो आ परेशान वेठो आ त हबीब कोट कीअं पहुचा हबीब कोट वञणो अथई हा यार वञणो आ अच अखड़ियूं ॿूट हुन अखड़ियूं ॿूट अखियूं खोलियूं त गुंबज़ खज़रा जे साम्हूं बीठो सुभान अल्लाह लतीफ सरकार चेस तो बा पहुते हबीब कोट न्यारे चो तो ही त माला काथे पहुतो हां वो मुंहिंजो हबीब कोट वो को हबीब कोट को शहर ओॾो वञणो हो लतीफ सरकार चेस त भला अखियूं बूटे वरी जो धोड़ो ॾिनोसि त साॻी जॻह ते पाण पहुरसि मुंहिंजे यार जो हबीब जो कोट ही आ तूं ॼाण तुंहिंजे हबीब जो कोट सुभान अल्लाह मरहबा निगाहे वली में ये तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे कामिलन जे मुंहिंजा दोस्त अज़ीज निगाह में इहो कमाल हूंदो आहे अॼु मां बिल्कुलु क़ुर करीम जे आयतुनि सां ॻाल्हाइण जे मूड में हां अॼु त हाणे वरी थोरो इन पासे वठी हले जेको ॻाल्हि रहिजी वई मुआफ़ कजा मुंहिंजा दोस्त अज़ीज अल्लाह जो क़ुर मुंहिंजे साम्हूं आयो आहे मां तोखां थो पुछां मूंखे सवाल जो जवाब ॾे ओ हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मौलवी साहब कारी साहब हाजी गाज़ी साहब मूंखे जवाब ॾे त अमड़ जी दुआ रब औलाद जे हक़ में क़बूल कंदो आहे या कोन कंदो आहे मुंहिंजा साईं कंदो वरी सवाल थो कयां अमड़ जी दुआ मुंहिंजो ख़ुदा अब्बे जी दुआ मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे औलाद जे हक़ में क़बूल कंदो आहे या रद्द कंदो आहे इन सुवाल जो जवाब ॾियणो तुंहिंजी मजबूरी आहे त अल्लाह अब्बे ऐं अम्मा जी दुआ उन्हनि जे औलाद जे हक़ में कॾहिं बि रद्द कोन कंदो आहे जे उन्हनि जे दुनिया जे फ़ाइदे में हूंदी आहे ख़ुदा उन्हनि खे दुनिया में अता कंदो आहे पर जे उन्हनि जे दुनिया जे हक़ में बहितर न हूंदी आहे त ख़ुदा उन जो अजर उन्हनि जे आख़िरत जे लाइ अता करे छॾींदो आहे मगर अब्बे ऐं अम्मा जी दुआ औलाद जे हक़ में कॾहिं बि अल्लाह रद्द कोन कंदो सुभान अल्लाह बेशक साईं बेशक इत्तिफ़ाक़ ने ॻाल्हि ते न हक़ीक़त शक जी गुंजाइश न आहे न हाणे अॼु त मां तोखे ॿुधायां रब जो क़ुर त तोखे ख़बर पवे त असां अल्लाह वारनि ॾे पंध छो कंदा सुभान अल्लाह सब चओ सुभान अल्लाह ॿुधायां ऐं ॿुधाईंदुमि बि रब जे क़ुर मां अब्बे अम्मा जी दुआ अल्लाह कॾहिं बि औलाद जे हक़ में रद्द कोन कंदो आहे पर ॿुधो अल्लाह जो क़ुर टीहों पारो रब जे क़ुर जो खोले ॾिस अहिड़ो टाइम बि ईंदो आहे जॾहिं अब्बो ऐं अम्मा बि हथ कढी वेंदा आहिनि रब फरमाए थो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि सुभान अल्लाह
सुभान अल्लाह क़यामत जो दिहाड़ो थींदो अमड़ औलाद खे कान सुञाणंदी बचड़ो दाहूं कंदो ईंदो ओ मुंहिंजी जीजल अम्मा जी मुंहिंजा बचड़ा ओ मुंहिंजी अमड़ी अॼु हिकिड़ी नेकी खुटी आ घणियूं नेकियूं हिकिड़ी नेकी खुटी आ हुकुम थियो आ जहन्नम जे लाइ मां मोहलत वठी आयो हां ओ जीजल अम्मा तुंहिंजी त उहा ज़ात आ जेका न खाई मूंखे खाराईंदी हुई जेका न चोड़े मूंखे चोड़ाईंदी हुई ओ मुंहिंजी अम्मा दुनिया जे अंदरि मुंहिंजे मथां कख बि कान सहंदी हुई ॾोह करे ईंदो हुअसि दुनिया ॾोही चवंदी हुई दुनिया खे ॾोही करे मूंखे बेॾोही करण जी कोशिश कंदी हुई ओ मुंहिंजी अम्मा दुनिया में साह कुर्बान करण वारी जीजल हाणे वास्तो थई रब जो वारो कर अॼु हिकिड़ी नेकी खुटी आ उहा हिकिड़ी नेकी जीजल अम्मा मूंखे ॾे त मां जन्नत में हलियो वञा मां जवाब ख़बर थी कहिड़ो ॾींदी मां चवंदी ओ बच्चा अॼु मुंहिंजे दुनिया वारनि कुर्बन जूं ॻाल्हियूं कयूं अथई हा मुंहिंजी अम्मा इहो सचा मां चवंदी बच्चा जे इहो सचा त हुन दुनिया में मूं तोसां निभायो आहे अॼु थोरा लाहण जो वक़्तु अथई अॼु तूं पंहिंजूं नेकियूं मूंखे ॾे मां जन्नत में वञा तूं ॼाण त तुंहिंजो रब ॼाणे याने अमड़ जवाब जीजल अमड़ जवाब तवजह कर हकड़न जे ॻोठ वारा जीजल अमड़ जवाब ॾेई छॾियो पीउ ॾे वेंदो पीउ जवाब दोस्त ॾे वेंदो दोस्त जवाब भाउ ॾे वेंदो भाउ जवाब कोई बि उते कोन सुञाणंदो लिकुल इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनु युग़नी हर कंहिंखे पंहिंजी लॻी पई हूंदी हर को पंहिंजीअ में पूरो हूंदो पर थोरो इते बीह न थोरो अॻिते रब जो क़ुरान पढ़ इहा ॻाल्हि कर रब थो चवे वुजूहु यौमइज़िन मुस्फ़िरतुन ज़ाहिकतुन मुस्तबशिरतुन सुभान अल्लाह क़यामत जे दिहाड़े अहिड़ा चेहरा बि हूंदा जो दुनिया परेशानीअ में हूंदी माउ पुट खे न सुञाणे पुट पीउ खे न सुञाणे पर रब तो फरमाए उन दिहाड़े बि मां अल्लाह जा अहिड़ा महबूब मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम हूंदा जो क़यामत जे दिहाड़े बि रब तो चवे उन्हनि जा चेहरा ईअं ख़ुशीअ में बहकंदा पिया मुरकंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वुजूहु यौमइज़िन मुस्फ़िरतुन ज़ाहिकतुन मुस्तबशिरतुन चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदड़ चेहरा इहे ख़ुशि चेहरा खिलण वारा चेहरा क़यामत जे दिहाड़े जॾहिं नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो रब चवे थो उते बि मुरकंदड़ चेहरा हूंदा खिलंदड़ चेहरा हूंदा उहे केर हूंदा जन जे मथां क़यामत जे दिहाड़े जूं इहे हैबतूं इहे मुसीबतूं इहे मुश्किलातूं न हूंदियूं छो त हू पंहिंजे महबूब जे उन इश्क वारे झंडे जे हेठां हूंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुंहिंजा दोस्त हाणे गौर कर उन दिहाड़े ते रब्बे ज़ुल जलाल उन्हनि पंहिंजे आशिकनि जे लाइ फरमाए रहियो आहे पहिरीं हदीस पढ़ा पोइ क़ुरान पढ़ा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो इन्नल्लाह यक़ूल यौमल क़यामत ऐनल मुतहाबून बिजलाली अल-यौम अज़िल्लुहुम फी ज़िल्ली اليوم أظلهم في ظلي يوم لا ظل إلا ظلي رب ذل جلال जे तरफ़ खां ऐलान थियो काथे हन उहे जेके मां रब जे ज़ात सां प्यार कंदा हुया सुभान अल्लाह मरहबा छा कंदा हुया प्यार मां रब जे ज़ात सां प्यार कंदा हुया तन तस्बीह मन मणियो सुभान अल्लाह तन तस्बीह मन मणियो अदा दिल दंबूरो जन
तारूं ही तलब जो वहदत साण वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंद्र इबादत तन जी सुभान अल्लाह मरहबा ओए अखड़ियों बूटियो पया हुजन मगर उन्हनि जो अखड़ियों बूटन भी इबादत आ छो इबादत आ उन्हनि खे पंहिंजे कामिल यार कलब जे मथां अंगुर रखी करे इशारो ॾेई छॾियो आ त उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हथ कार ॾे हुजे हीअ दिल हिकिड़े यार ॾे हुजे सुभान अल्लाह निंड भी पिया हूंदा मगर उन्हनि जी दिल उन करीम रब जे इश्क में मस्त लगी पई हूंदी अल्लाह अल्लाह जी बोली लगी पई हूंदी मुंहिंजो रब फरमाए थो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उहे चेहरा चमकंदड़ हूंदा मां अल्लाह पंहिंजे जलाल जो कसम खणी चवंदुसि अॼु उहे ख़ालिस मां रब जे साए हेठों हूंदा मां अल्लाह जी ज़ात उन्हनि जे लाइ इनाम जो ऐलान कंदुसि कहिड़े ॾिहाड़े ते अल अखिल्ला यौम इज़िन बादुहुम लिबादिन अदू उन ॾिहाड़े ते जॾहिं सभई हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा मां पुट खे न सुञाणे भाउ भाउ खे न सुञाणे दोस्त दोस्त खे न सुञाणे रब फरमाए थो इल्ला हा सभई हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा मगर अल मुत्तकी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके मां रब जा परहेज़गार बांधा मां अल्लाह जे इश्क में मस्त रहण वारा मां अल्लाह सां प्यार करण वारा जेके सचूं सॾाइण वारा जेके लतीफ़ सॾाइण वारा जेके कलंदर सॾाइण वारा जेके मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अजमेर में रहण वारा बगदाद में रहण वारा पीर मिठा जहिड़ा जवान हुजनि जेके भी अल्लाह जा वली आहिनि कहिड़ा नाला खणा मुंहिंजा दोस्त रब तो फरमाए इन्हनि जो मां रब इहो मक़ाम कंदुसि जो दुनिया हिक ॿिए जी दुश्मन हूंदी पर इहे उते बि दोस्ती पंहिंजी मल्हाईंदा सुभान अल्लाह मरहबा मरहबा हाणे ख़ुदि ॿुधा जिथे अबो अम्मा बि छॾे वञनि रब जो क़ुरान थो चवे जिथे अबो अम्मा बि छॾे वञनि उते अल्लाह जा आशिक महबूब परहेज़गार वली कम में अचनि पोइ मूंखे ॿुधा जॾहिं दुनिया में अबे अम्मा जी दुआ रब रद्द नथो करे त पंहिंजे महबूब आशिकनि जी दुआ रब कीअं रद्द कंदो सुभान अल्लाह मुबारका सुन्नी तोखे जो रब्बे ज़ुल जलाल जे ज़ात तोखे पंहिंजे वलियन जो ग़ुलाम बनायो आहे उन्हनि जे दामन में हथ विझण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे हा वक़्तु इंतहाई घणो गुज़री वियो आहे लेकिन 5 मिंट ॿिया बि वठी तोखे ॿुधाईंदो हला रब छो त मां बसि पहिरीं शेर पढ़ी छॾिया इहे शेर त साम्हूं अलाए केतिरा पिया आहिनि पर न पहिरीं तोखे चयो त शेर पहिरीं त हाणे रब जो रुॻी क़ुरान थो पढ़ां मतां को सुभाणे दोस्त चवे त यार अॼु फ़क़ीर आशिक ताहिरी क़ुरान करीम जी तिलावत घटि कई न न अल्लाह जो क़ुरान थो पढ़े ॿुधाई थो ॿुध त जहन्नम में केर वेंदा ऐं जन्नत कंहिंजी मुंतज़िर आहे इहे ॿ 4 आयतूं ॿुध पोइ तो मां हथ कढूं ठीकु आहे न राति चङी गुज़री वई आहे अल्लाह जे क़ुरान खे ॿुध पहिरीं त पक थी वई त जिथे अबो अम्मा हथ कढी वेंदा उते वलीअ कोन कढंदा ॻाल्हाए हा हिते बीह वरी सुभाणे मतां केर चवई त 25 पारे जी जेका आयत सजण साईं जे ग़ुलाम आशिक ताहिरीअ पढ़ी उन में त रब ज़िक्र कयो आहे इल्लल मुत्तक़ीन उहे त परहेज़गार बाना हूंदा वलीअ केॾहूं आया पोइ हाणे गॾु वरी इन मुत्तक़ीन जी वज़ाहत बि क़ुरान जी आयत करे पोइ वरी अॻिते हलां चइजांसि त अदा तो अधूरो क़ुरान छो थो पढ़ी रब जो क़ुरान खोर इन औलियाउहु इल्लल मुत्तक़ून सुभान अल्लाह परहेज़गार
यार मुत्तकी बाना केर हन उहे जेके अल्लाह जा वली हन अल्लाह जा महबूब हन चेस असां वाट सां था पियो वञो तोखे जादे वणे तादे भली सुभान अल्लाह हिकिड़ी सादन लफ़्ज़नि में ॻाल्हि ॿुधाई सम्झंदे सफ़ा सादन लफ़्ज़नि में ॿुधाई सफ़ा सादन में ॾोह कंहिंजो कोन थई मिठा ही जेके कचहरी हले पई कंहिंजो त अंदरि ठारींदी हूंदी पर कंहिंखे तकलीफ़ बि थींदी हूंदी ॾाढी ठारींदी कंहिंजो गौर सां ॿुधजां ऐं तकलीफ़ कंहिंखे थींदी मर्द हुजनि या औरतूं ख़ुदा जो निज़ाम आहे इंसान जे वजूद में रत पैदा केरु कंदो आहे मुंहिंजो ख़ुदा तबियतूं केरु ठाहींदो आहे चओ मुंहिंजो ख़ुदा ॻाल्हि ॻाल्हि मुंहिंजो ख़ुदा ख़ुदा सादन लफ़्ज़नि में चवां सफ़ा सादन लफ़्ज़नि में डॉक्टर कॾहिं इंजेक्शन हणंदो आहे जॾहिं का ठाहूकी वज़न वारी त पहिरीं थोरो ज़रड़ो हणंदो आहे अबा इहो भला ज़रड़ो छो थो हणी जी पहिरीं चेक कयां त इहा इनखे रिएक्शन त कान थी करे छा इहा इनखे रिएक्शन त कान थी करे रिएक्शन छा आहे माना इहा इन जे जेको जिस्म में ब्लड आहे इन जे ख़िलाफ़ त कान्हे का इन जी ताक़त हू ताक़त पाण में हिक ॿिए जी दुश्मनियूं त कोन्हनि के जेकॾहिं इहा इंजेक्शन इन जे तबियत जे मुताबिक़ हूंदी त थोरो ज़रड़ो हणां थो हिनखे सुकून मिलंदो पोइ सॼी हणी थो छॾियासीं सॼी राति निंड करे पर जे थोरे ज़र हण सां न रिएक्शन थियो माना खारस शुरू थी वई बेचैनी रिएक्शन जो मतिलबु आहे बेचैनी शुरू थी वई अजीब क़िस्म जी हलबल तबियत में शुरू थिए सुकून ख़त्म थी वञे इहो रिएक्शन जी माना आहे यानी जेका शइ जंहिंजे तबियत जे मुताबिक़ हूंदी आहे उहा उनखे सुकून ॾींदी आहे छो तबियतूं केरु ठाहींदो आहे चओ त मुंहिंजो मुंहिंजो अल्लाह पोइ असांजे अल्लाह असांजी तबियत ठाही अहिड़ी आहे अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारे जो ज़िक्र ॿुधूं रूह ठरी थो पवे छो उन जो ज़िक्र रब असांजे तबियत जे मुताबिक़ कयो आहे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जो शान ॿुधी दिलि ठरी थी पवे